चवंदा आहिनि ॾात ज़ात ते नाहे हूंदी, बिल्कुलु अहिड़ी रीत ॾात कैफ़ियत जी मुहताज बि नाहे हूंदी। जेकंबाद जी रवासण शबनम नूर कादरी बि नात गोई जी ॾात रखंदड़ उहा छोकिरी आहे जेका पंहिंजे मिठड़े आवाज़ सां नातूं ऐं मौलूद चई ॿुधंदड़नि जा हियांउ ठारे थी। जेतोणीकि शबनम नूर जाइ ॼम खां अखियुनि जे नूर खां महरूम आहे, पर संदसि सुहिणो आवाज़ मदह मुस्तफ़ा जा उहे रंग पखेड़े थो जंहिंसां फिज़ा पुरनूर बणिजी वञे थी। नात गोई जे इन सफ़र बाबति शबनम नूर ॿुधाए थी त मूंखे शौक़ु त बचपन खां हुयो, लेकिन मूंखे 2 साल थी विया आहिनि त मां मतिलबु नातूं पढ़ंदी आहियां। मां मिलाद अटेंड कंदी आहियां। संदसि हर विख ते रहनुमाई कंदड़ अंबड़ ऐं चाचे जो चवणु आहे त हे नंढड़ी हुई ईअं माना ॿुधंदी नाता गुनगुनाईंदी आस्ते आवाज़ सां, हिकिड़े कमरे में बंदि वेठी रांदि बि खेॾंदी। पोइ हीअ चवंदी तूं मां कंहिं ख़्यालु न पियो करेसि। पोइ हीअ जेको चाचो हणी जे मूंखे ॾाढ ॿुधाए चई अम्मी, पोइ हिकिड़ो थल लाइ हाणे मिसरो इहा त ख़बर न आहे की ॿुधाई चई हिन जो आवाज़ु सुठो आहे अॻिते हलंदी। पोइ माना 2 साल 3 साल इहा कोई महिनत करेसि थो चाचो। हिनखे बचपन खां इहो शौक़ु आहे सना ख़ानी जो। मिलाद शरीफ़ हे करणु वेंदी आहे, अखियुनि खां माज़ूर आहे, ॾुखायूं त लाज़मी आहे माज़ूरनि खे ईंदियूं आहिनि। पोइ मां कोशिशि करे हिनखे उते रक्षा ते या कंहिं सवारी ते मिलाद शरीफ़नि में मां वठी वेंदो आहियां, या हिन जी अमड़ साण ॾींदो आहियां। मिलाद शरीफ़ कंदी आहे, नातनि जा प्रोग्राम वग़ैरह कंदी आहे। शबनम जे मिठड़े आवाज़ में नातुनि जा कुझु ख़ूबसूरत रंग ही आहिनि। मौलाया सल्ले वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम तहर हकीमन दे मुँह के खणो चाक थींदसे मदीनो घुमाए अचो मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो। शबनम जे मिठड़े ऐं सुहिणे आवाज़ जो ई कमाल आहे जो सिंध टीवी नेटवर्क जे करायल सिंधी मीडिया जे सभ खां वॾे नातिया मुक़ाबले मदाह मुस्तफ़ा जे उन्हनि उमेदवारनि में हू शामिल थी चुकी आहे जिन मां 3 ॼणा मदाह मुस्तफ़ा थी इनाम ऐं एज़ाज़ माणींदा। जेकंबा जी शबनम नूर मदाह मुस्तफ़ा जो उहो किरदारु आहे जेका नंढे लाकू खां ई सनाए मुस्तफ़ा खे पंहिंजो ईमान सम्झे थी। हुन अखियुनि जे नूर खां महरूम हूंदे बि इन मदाह मुस्तफ़ा जे सिलसिले में उनखे कॾहिं रुकावट न आहे सम्झो। कैमरामैन रिज़वान मेमूण सां गॾु मुश्ताक तांवरी, सिंध टीवी न्यूज़ सखर।